शिकारपुर जे शहरनि पेट्रोल जे अघनि में गाट तोड़ वाद खे रद्द करे छॾियो आहे। रशीद जामड़े जी रिपोर्ट। वफ़ाक़ी सरकार पारां तेल जे अघनि में वाध खां पोइ कारोबारी माण्हू त परेशान थी विया आहिनि, पर हेठियों तबिको मज़दूर, चुंगची रिक्शा ड्राइवर ऐं मुसाफ़िर बि सख़्तु परेशान आहिनि। तेल जे अघनि में वाध खां पोइ न सिर्फ़ु महांगाई थी आहे, पर अमन अमान जी सूरत हाल पिणु ख़राबु थी आहे। उन मौक़े ते शिकारपुर जे आवाम आवाज़ न्यूज़ सां पंहिंजा वीचार कुझु हीअं वंडिया। गैस भी MP गैस चढ़ी वियो, CNG भी चढ़ी वियो, तेल भी 20 रुपया हाणे चढ़ी वियो। रोज़ छा आहे 500-600 कमायूं था, 500-600 में तेल भरायूं, गाड़ी हलायूं, गुज़ारो असांजो न थी सघे थो। गरीब थी वियो बस सफ़ा काॾे तेल न हाणे बि थो टैंकियूं ख़ाली लॻी पियूं आहिनि। जंहिंखां किरायो घुरूं था अची रेड़ियूं करे भॼे थो पियो। सुबुह खां वठी बीठा आहियूं, कोई चकर न आयो आहे। इहो हालत आहे असां सां। तेल महांगो आहे, रोज़ जो रोज़ असां वेला 300 रुपये कमायो, जेको तेल विझरायो कुझु बि कोन्हे। घर जे लाइ 10 रुपया बि खीसे में न आहिनि। घर जो ख़र्चु घटि में घटि बि 700-800 रुपयो ख़र्चु। ख़र्चा वधी विया आहिनि, किराया मिलनि कोन था, सवारियूं आहिनि कोन, असां ॾचे में पइजी विया। न को भत्ता बचनि था, न को ख़र्चे जे लाइ सही पूरो पैसा बचनि था। ऐं LP तक़रीबन मां सम्झां त 350 ते वञी LP बीठी आहे, सवारियूं आहिनि कोन एतिरियूं। हेॾो पेट्रोल महांगो, डीज़ल महांगे, असां काॾे वञूं? असां ग़रीब माण्हू किथे असां खाई सघंदासीं, किथे असां पी सघूं? उन लाइ ख़ुदा रा असां गवर्नमेंट खे अपील कयूं था, CM साहब खे त कुझु रहम करनि, कुझु महिरबानी करनि। 270 में लीटर लॻो पियो आहे। ज़ुल्म कहिड़ो आहे असां ग़रीबनि सां? ना इंसाफ़ या इंसाफ़ आहे ई न असांजे शिकारपुर में। इहे 400-300 घर जो ख़र्चु निकिरे किथे थो? ॾिसो था पटाटा 120 रुपया किलो लॻा पिया आहिनि, तेल ॾिसो था 300-400 रुपये किलो आहे। गरीब माण्हू काॾे वञे? 400-300 रुपया कमाईंदा आहियूं, घर जो ख़र्चो बि पूरो न आहे साहब। घर जो ख़र्चु 1200-1300 रुपया घर जो ख़र्चु आहे साहब। अटो घणे किलो आहे, खंडु घणे किलो आहे, तव्हां पाण सोचो। थी वई आहे, टायर महांगा आहिनि, LP महांगी आहे, हर शइ महांगी आहे, पेट्रोल महांगो। हाणे छा कयूं? थिए कुझु नथो। वधियो आहे त उहो असरु त पवंदो न ज़रूरु। पसिंजर चवनि था, कामल चवनि था हेठि लहे थो, कामल मथे लहे थो। कामल तव्हां हीअं किरायो वठो था, कामल कीअं वठो था? पसिंजर बि सही किरायो नथा ॾियनि असांखे। संदन चवणु हो त हुकूमत महांगाई ते ज़ाब्तो आणे त जीअं असीं 2 वेला मानी खाई सघूं। कैमरामैन रहमान जामड़ो सां गॾु रशीद जामड़ो, आवाज़ TV न्यूज़ शिकारपुर।